नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे रोशन तारा हाई स्कूल खिपरो में 21 फरवरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते हिकु तक़रीब स्कूल में थी गुज़री है, जंहिंजी अॻुवाणी रोशन तारा हाई स्कूल खिपरो जे हेड मास्टर साईं सुरेश कुमार खत्री कई। स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि हथनि में प्ले कार्ड खणी पिंडाल खां थी प्रोग्राम में शिरकत कई है। प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी ऐं तक़रीरूं करे पंहिंजी ॿोली सां मोहबत जो इज़हार कयो है। इन मौके ते स्कूल जे हेडमास्टर साईं सुरेश कुमार खत्री जो चवणु आहे त सिंध जी सकाफ़त ऐं ॿोली 5000 साल पुराणी आहे। ॿोली सां इंसान पंहिंजे सुख दुख खे ॿुधाए ऐं पंहिंजा मसइला हल कराए सघंदा आहिनि। ॿोली सां इंसान जी सुञाणप थींदी आहे। इन मौके ते स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। जो सिंध सवारे सोचींदो रहंदो, जो आम मुजाहिद सोचींदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर जी पक आहे जेको सिंध सवारे सोचींदो रहंदो। सिंध तो में सा असांजो ॿोली सां चा असां इलम तरह सिंध सवारे सिंधी ॿोली जहिड़ी आहे त असां सिंध में रहंदड़ जेके बि सिंधी आहियूं उहे असीं प्यार मोहबत में रहूं था ऐं असांजी जेका सिंध धरती आहे उहा 5000 साल पुरानी आहे त सिंध जी ॿोली बि 5000 साल पुरानी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।